अस्सलाम वालेकुम संगत छाल आहे ख़ुशि आहियो। अवा ख़बर पए थी त नादिर जमाली खे कीअं मारियो, छो मारियो, कंहिं मारायो, या हुननि जे वारसनि खे ख़बर पई आहे त नादिर जमाली जे पासे मां हिकिड़ो बंगलो हुयो। उन बंगले में नादिर जमाली जो पहिरियां कब्ज़ो हो। कब्ज़े खां पोइ हुन बंगलो कब्ज़ो कयो हिन जज कब्ज़ो कयो त उते नादिर जमाल हिन वटि वियो त बंगलो ख़ाली कर। जज हुते पुलिस खे घुरायो, पुलिस खे घुरायो त नादिर जमाली खणी वियो, पुलिस जे मथां फायर कई। फायरनि खां पोइ ॿ पुलिस वारा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी करण खां पोइ त उहा पुलिस हरकत में अची वई। हरकत करण खां पोइ जेको अमीर मसूद आहे, SSP दादू, हुन नोटिस जारी कयो त बाबा नादिर खे किथां बि आहे, कीअं बि आहे, हिनखे पकड़ियो। त नादिर खे जंहिं महिल ख़बर पई त बाक़ी हा मूं ते FIR दाख़िल थी वई आहे, मूं ते केस दाख़िल थी विया आहिनि, त नादिर पाण ई हुननि खे हथु ॾिनो। हथु ॾियण खां पोइ त जंहिं महिल हिनमहिल मूं पोस्ट ॾिसी त जंहिंजो नादिर जमाली जो जेको चाचा आहे, चाचा रफ़ीक जमाली, उहो चवे पियो त असां ॻाल्हायो हुयो SSP सां त बाबा हीअ तोखे ॾियूं था छोकिरो, असां पाण हथु ॾियूं था। मतिलबु की मालिकनि पाण नादिर जमाली खे वठी SSP खे ॾिनो हुयो। उन खां बावजूद बि SSP इहो चयो हिननि खे त न, मां हिन खे फुल फ्राए कंदुमि, हाफ फ्राए कोन कंदुमि, फुल फ्राए कंदुमि। इहो सॼो मामिलो कीअं थियो, किथां थियो, सॼो कुझु हिनमहिल जेका ॻाल्हि आहे हली वियो आहे, जेको ॻाल्हि हली वई आहे त इहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जज जे करे हली आहे। त जज सॼो कुझु इहो करायो आहे, इहो कुंदर जज ई मरायो आहे। ॾोही हुयो, कीअं बि हुयो, तव्हां हिनखे पुलिस जे मथां फायर कई, पकिड़े खणी त थाणे में रखोसि। कोर्ट फ़ैसिलो कंदी न, कोर्ट छा थी चवे। कोर्ट जे हिसाब खां तव्हां पंहिंजी कोर्ट खे साइड ते करे तव्हां पंहिंजी कोर्टूं हलाए छॾियूं, बेगुनाह कुंदर तव्हां मारे छॾियो। त हाणे इहा जांच थियणु घुरिजे। IG सिंध खे, ओढे साहिब खे चऊं था त बाबा इहा साफ़ इंफॉर्मेशन या वठ त कीअं हो, किथां थियो, छा सीन हुयो। ॿी ॻाल्हि, मालिकनि हिननि जिन त धरणे जो ऐलान कयो आहे त महिरबानी करे बाबा हीअ अगरि असां इंसाफ़ न थियो त दादू वारो रोड असां बंदि कंदासीं। मां ॿाहूं ॿधी अर्ज़ु कयां थो दादू वारी आवाम खे, महिरबानी कयो त बाबा हिन जमालियुनि जो साथ ॾिजाऊं ऐं हिन खे इंसाफ़, नादिर जमाली खे इंसाफ़ वठाए ॾिजाऊं। अगरि नादिर जमाली जे पारां तव्हां नथा उथो, सुभाणे अलाह न करे तव्हां सां बि इहो थी सघे थो। अॼु तव्हां कंहिंजे पारो पवंदो, सुभाणे ॿियो को तव्हांजे पारां पवंदो। इहो नादिर जमाली जो खून ईअं न वञे। सॼी संगत खे, सॼे दादू जवाम खे हथ ॿध जोड़ा अर्ज़ा, या गुंडागर्दी या दादागिरी या पुलिस वर्दी में गुंडागर्दी नामंज़ूर आहे।